शो परेशान तोखे ख़बर न आहे त परेशानी में अंदरि इंसान खे केतिरी तकलीफ़ थींदी आहे। परेशान वेहण खां बहितर न आहे त तूं पाण खे सुठे ख़्यालातनि में आण। सुठा ख़्यालात कीअं ईंदा? थोरो बचपन में पोइ हिते मोटी वञ। हाँ, थोरो बचपन वारी ज़िंदगी में पोइ हिते मोटी वञ त नंढाप में तूं कीअं हुए और रुपए में केतिरी शइ मिलंदी। एॾे पोइ त मोटंदे न त परेशानी खे ख़ौफ़ थींदो त हिन जे मथां मां हावी थी आहियां, हे वरी पोइ ते थो सोचे। परेशानी इंसान जे मथां ईंदी आहे न त इंसान खे घणो नुक़सान में विझी वेंदी आहे। पर परेशानी जे वक़्त में जेकॾहिं तव्हां बचपन जी ज़िंदगी यादि कंदो न, उहा परेशानी ख़ुदा जी इज़त जो कसम तव्हां खां ख़ौफ़ करे निकिरी भॼी वेंदी। बचपन जा ख़्याल यादि कर। मां नंढड़ो हूंदुमि, क्लास खां जीअं मोटंदुमि मूंखे अम्मा चवंदी वञ मुंहिंजी माउ जे घरों भाॼी मटराए आ। अॻे रवाज़ु हूंदो, भाॼी ॾींदा हिकिड़ी वञे ॿी वञे इहा मटाए अचिस भाॼी मुंहिंजी माउ जे घर में। पोइ उहा भाॼी खणी वेंदुमि, उहा रस्ते में भाॼी खाई वेंदो हुअमि मां। अलाह जो कसम आहे, रस्ते में मां खाई वेंदो हुअमि भाॼी। जॾहिं मां अम्मा नानी जे साम्हूं ईंदुमि, अम्मा नानी भाॼी हारजी पई, थोरा वरी उहे जेके न भाॼी वारा हथ इहो हुन में हणंदुमि कपिड़नि में, जीअं अम्मा नानी यकीन करे ॿुधई न। बहरहाल बचपन में छा करे ऐं कहिड़ी कहिड़ी तूं माना हरकतियूं कयूं, थोरो मोटी वञ। बचपन जी जेका ज़िंदगी हुई उहा और हुई। वरी उहे ॻाल्हियूं यादि कंदे न त बाक़ाइदे सुकून मिलंदई। परेशानी बि ख़ौफ़ज़दा थी तोखां निकिरी हली वेंदी। हाँ, सोच बचपन में तूं केतिरो हरामी हुए। सोच कसम थी अल्लाह जो सोच। हाँ, तूं कॾहिं पीउ जा पैसा चोरी कया गीदे मां? हाँ यार मुंहिंजी ख़्वाहिश आहे तव्हांजी शिकिलनि तां परेशानी ख़तमु करण जी। परेशानी तव्हांखे न कामयाबी ते न पहुचणु ॾींदी। जॾहिं तव्हां परेशानी जे मथां लतूं रखी हलंदो न त ख़ुदा जो कसम कामयाबी बि तव्हांजा क़दम चुमंदी। यादि रखो ऐं जवान जी औलाद, परेशानी केतिरी बि ज़्यादा हुजे, बचपन जा ख़्याल यादि कर। थोरो खिलंदे बि वरी तूं ताज़ो बि थींदो ईंदे।